नाज़रीन तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। सिंधु दरियाह में पाणी जी घटिताई ख़तरनाक हंध ताईं वधी वई आहे। सिंधु दरियाह अंदरि पाणी जी घटिताई 60% ताईं थी वई। सिंधु दरियाह जे डाउन स्ट्रीम में पाणी जी सतह ख़तरनाक हद ताईं अची वई आहे। शॉर्टफॉल 60% ताईं पहुची वियो। कोटड़ी डाउन स्ट्रीम में बारी उॾामी रही आहे। 1991 जे पाणी जे मुआहदे तहत मई जे महीने में कोटड़ी बैराज वटि पाणी 15,000 क्यूसिक हुजणु घुरिजे, जेको हिन वक़्तु सिर्फ़ 200 क्यूसिक बि मुश्किल पियो छॾियो वञे। दरिया जे पाणी मां आबादगारी त मुश्किल आहे, पर पीअण जो पाणी हासिल करण बि मुश्किल बणिजी वियो आहे। हिन वक़्तु कोटड़ी बैराज मां निकिरंदड़ पाणी मां सिर्फ़ पीअण जे पाणी मुश्किल सां शहरनि ॾांहुं उमाणियो पियो वञे। हैदराबाद, टंडोलहिया, ठठो, सिजावल, बदीन समेत समूरी सिंध अंदरि लखें एकड़नि ते बीठल फसल सुकी तबाह थी विया आहिनि। कपह जो फसल हलंदड़ साल 40% घटि लहण जो ख़दशो आहे। सांगड़ में हिन वक़्तु 80% पाणी जी घटिताई सबबि 1 लख एकड़ ते कपह जो फसल जी पोखाई न थी सघी आहे।